मेहड़ दरियानि जे आलमी ॾींहं जी निस्बत सां मेहड़ में बि सिंध दरिया सां मोहबत ऐं सिंधूअ मां केनाल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी। अॻवाणे SUP जे दादू जे सदर सिकंदर सोढर, PTI तालका सदर मोहम्मद अयूब खोसो, एडवोकेट मुनव्वर जतो ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी जे अॻवाणनि शिरकत। अॻवाणनि जो ख़िताब कंदे सिकंदर सोढर रैली सां मुखातिब थींदे चयो त मेहड़ में MP फयाज़ भट्ट सिंध असेंबली में ख़िताब कंदे चयो त GDA सिंध जी क़यादत सेवण खां रैली कढी जंहिंमें 200 माण्हू बि शिरकत न थिया हुआ। असीं खेनि चऊं था त पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, पंहिंजे आका सिंध जी ज़रदारी खे राज़ी करण जी कोशिश न कर। पीपल्स पार्टी ज़रदारी सिंध जो सौदो कयो आहे। हाणे समूरी सिंध जा एहतजाजनि खे ॾिसी सिंध असेंबली में नाटक रचाए अवाम खे बेवकूफ़ कयो पियो वञे। सिंध जो अवां खे सुञाणे थो। PTI अॻवाणनि चयो त ज़रदारी सिंध जो सौदो करे सदारत सिंध वरिती आहे। जेकॾहिं सिंध सां सचा आहिनि त केनाल वारी मंज़ूरी खे रद्द कनि ऐं मुज़ाहिरीन ज़रदारी ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे सदर ज़रदारी जे पुतले खे पिणु बाहि ॾिनी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।